दोस्तों अस्सलाम वालेकुम। अक मौजूद जी सिंध उम्मीद तव्हीं सभु ख़ुशि हूंदा। साथी अॼु पाण ॻाल्हायूं था सिंध में जेके जेल आहिनि उन्हनि में सिस्टम कीअं थो हले। जेके क़ैदी वञनि था रहनि था उहे ऐं ख़ुदि उते इंतिज़ामिया जा कहिड़ा मामला आहिनि। ॿ टनि माण्हुनि फ़ोन करे चयो आहे त असां मसइला आहिनि हिन मामले ते ॻाल्हि आहे। मूंखे पाण खे बि ख़बर आहे साथी कीअं जेल में उहो माण्हू बहितरु आहे जेको माण्हू वॾे पैसे वारो आहे। जेकॾहिं न त जेको बिना पैसे वारो मिसकिन क़ैदी आहे उन सां जेको तशदुद आहे उन जो जेको ख़्याली ज़ुल्म आहे उहो काइनात में ॿियनि किथे बि न थींदो आहे। 15,000 रुपया ॾींदो त तव्हांखे खोली मिलंदी पहुचण सां। जेकॾहिं 19 बारीक मिलंदी 19,000 ॾींदो त खोली मिलंदी। जेके सेंट्रल जेल आहिनि मुलाक़ात ईंदो त चकर अमलदार खां वठी 100 तव्हांखे सभिनी खे ॾियणो आहे। अस्पताल जी जेका जेलनि अंदरि कंडीशन आहे उहा तव्हां ॾिसंदो त जानवरनि जहिड़ी बि न आहे। कंपोट टाइप जो डॉक्टर हूंदो आहे अंदरि जेको उन्हनि सभिनि क़ैदियुनि जी तबियत ॾिसंदो आहे। हॉस्पिटल में आउं रहियो आहियां ख़ुदि, हॉस्पिटलुनि में मामला दुरुस्त न हूंदा आहिनि। जेल दुनिया में आहिनि। ग़लती हुन कई आहे जंहिंजी सज़ा इंसानी हुअण नाते त ॾिनी वञे न माण्हू खे। हिकु सज़ाउनि जा पंहिंजा तालुक़ थींदा आहिनि। हिकिड़े खे अहिड़ी सज़ा हूंदी आहे जेके फांसी ॾिबी आहे, पर हिकिड़ो उहा जंहिंजी इहा सज़ा न आहे, एॾी वॾी ग़लती न आहे, उन्हनि सां इंसान हुअण जहिड़ा सुलूक लाज़िम आहिनि न, कानून में लिखियल आहिनि, असांजे में आहिनि। मानी जेका क़ैदियुनि खे ॾिनी वेंदी आहे जानवर बि न खाए। मानी भली हूंदी आहे, भाॼी जानवर बि न खाए। हिकिड़ो संगती बाबा ॿुधाए त भाॼी ठहियल जेका ईंदी उन में असां गोश्त जूं बबूटियूं ॿाहिरि कढी पंहिंजी भाॼी वराए उते ठाहे उन में उहे वराए पचाईंदा हुआसीं। वॾे में वॾी इंतिज़ामिया उतां ई आहे त हफ़्ते या 15 ॾींहंनि में हर जेल जो जज उन एरिया जो चकर हणंदो आहे। घटि में घटि DIG उन जो चकर हणंदो आहे। हुनखे माड़ियुनि में ज़बरदस्त क़िस्म जी मानी खाराए अंदरि चवंदा आहिनि सभिनी क़ैदियुनि खे अहिड़ी मानी ॾींदा आहियूं। कानूनी तरह पैसा मिलंदा आहिनि 300-350 रुपया हिकु हिकु क़ैदी जे मानी जा। सभ में वॾे में वॾी करप्शन इन में थींदी आहे। 15,000 रुपया फी माण्हू जे लाइ जेको माण्हू छुटंदो आहे उन ते जेको ख़र्चु हूंदो आहे घटि में घटि 2 खां 3,000 हूंदो आहे। आख़िरी दर वारो बि चवंदो त 1,000 ॾे। दुनिया में बि जेल आहिनि, सज़ाऊं बि ईंदियूं आहिनि, इंसाफ़ बि थींदो आहे। हर इदारे में धंधो। इन इदारे में उहो माण्हू ईंदो आहे जेको 80% ग़लति ऐं कूड़ ते ॿधल हूंदो आहे। वॾेरनि जागीरदारनि जे ज़ुल्मनि ज़्यादतुनि खां तंग थी उन्हनि ख़िलाफ़ जॾहिं एहतजाज थींदो आहे, अमल में ईंदो आहे, तॾहिं उहो ईंदो आहे। ॿिया उन ख़ुदि निज़ामनि जा हिसा ईंदा आहिनि जेके उन्हनि ख़िलाफ़ मज़लूम थी तव्हां वटि अचे थो, तव्हां वटि उन लाइ इहे कानून आहिनि। जेलनि जा वज़ीर थींदा आहिनि, हाई लेवल जो फंड थींदो आहे असांजे मुल्क में हर हिकु जेल जे लाइ। कानूनी तरह क़ैदियुनि जे हिकिड़े दफ़े DIG जज आयो, मूंखे हिकिड़ो दोस्त पियो ॿुधाए चई क़ैदी मथां अचे खोलीअ बि क़ैदियुनि खां पुछई तव्हां सां कहिड़ा मसइला आहिनि। 8 हुन सां गॾु डंडनि वारा बीठा, 8 अलाए 10 पुलिस वारा। जानवर खे बि ईअं मार न ॾिबी आहे जीअं पुराणे दौर में जेलनि में ॿुधायो वेंदो आहे त जेलनि इंसान था विढ़नि। तशदुद लाज़िम आहे जेको हो, जेकॾहिं हुनजो अहिड़े क़िस्म जो अमल आहे त। जेकॾहिं न आहे, हड़नि माण्हुनि खे हिकु जहिड़ी सज़ा छो? जेलनि जे कानूननि खे दुरुस्त करण जी ज़रूरत आहे। जेलनि में रहंदड़ क़ैदी जेके आहिनि उहे इंसान आहिनि, असांजे समाज जो हिसो आहिनि। उन्हनि जी ज़िंदगी हिन में मामिलो जुड़े थो, उन्हनि लाइ बि इंसाननि हुअण जहिड़ियूं सहूलियतूं हुअणु खपनि। 2-3 कानून भला असांजा वरिता विया, पर हाणे जे दौर में जेलनि में पढ़िया लिखिया जेलर, सुप्रीटेंडेंट ॿिया सभु आहिनि। हाणे दौर आहे इंसान बणिजो, इंसान सम्झो। ऐं हर हिकु इदारे जो मां चवंदा जेको बि जंहिं इदारे में वेठो आहे, DC आहे, ज़िले सॼे जो मालिक आहे कानूनी तरह, हुनजी पंहिंजी अकुलमंदी आहे, हुनजी जेका इंसान दोस्ती आहे उन कमनि मां ज़ाहिर थींदी आहे त हुन समाज में कहिड़ा नवां कम, कहिड़ा के ऑफिसर भला ॾेई वेंदा आहिनि, एरियाउनि खे रुख भला ॾेई वेंदा आहिनि, उहे अॻिते हली फ़ाइदेमंद थींदियूं आहिनि। ख़ुदि जेल जे कानूननि खे सम्झण जी सभ खां पहिरीं ज़रूरत आहे। जेके माण्हू थी आया आहियो, जेल में रहंदड़ क़ैदी इंसान आहिनि, इंसाननि जहिड़ो उन्हनि सां सुलूक करियो। जेके उते जे अमलदारनि या अमले जूं जेके ज़रूरतूं आहिनि उहे ज़रूरतूं तव्हीं सरकार खां वठी सघो था, जेके तव्हां जूं आहिनि। क़ैदियुनि सां छो? हीअ दांह आहे उन मज़लूम रहंदड़ क़ैदियुनि जे बदिरां जेके उते जेलनि में वेठा आहिनि, जिन सां इंसाननि जहिड़ो सुलूक न आहे। हाणे जेको पैसो ख़र्चु करे थो उन सां त उते बि आहे, उहो जिते किथे आहे, पर जंहिं वटि न आहे, जेको पोरियत आहे, जेको हेॾे वॾे फॾे में फाथल आहे तव्हां वटि,
इंसान सम्झो इंसाननि मां त चवंदा आहियां त इंसाननि जहिड़ियूं हिन लाइ सहूलियतूं हुजनि जंहिं जेकॾहिं वॾी का ग़लती कई आहे त उनखे उहा सज़ा ॾिजे सभिनी खे हिकु जहिड़ी न। दुनिया जा जेल जेके माण्हू घुमी आया मुंहिंजो आवाज़ु ॿुधो था उहे शाहूकार क़िस्म जा हूंदा आहिनि। इंसाननि जहिड़ो हुते सुलूक कयो वेंदो आहे इंसाननि सां साॻियो कानून न त बि हिते जे क़ैदी रहंदड़नि खे इंसान सम्झे ऐं असांजी हुकूमत इन मामले खे गौर सां कन सां गौर करे ॾिसे। ईअं न त माड़ीअ मां हणी वञे चकर त मानी कहिड़ी ईंदी आहे अहिड़ी मिलंदी आहे न। ख़बर उन्हनि खे बि हूंदी आहे या त हिसोपति हूंदो आहे या त अॻिलनि ताईं ख़बर न आहे। इन खां वधीक न चवंदासूं। दां इहा आई मज़लूमनि तरफ़ां। हक़ मौजूद GSN।